अहम ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ बोर्ड मुतासिरनि बाबति डैशबोर्ड के रद्द करे छॾियो आहे। इफ़्तिताह खां इनकार कयो आहे। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां डैशबोर्ड जी कारकर्दगी ते बेइतमादी जो इज़हार कयो आहे। उहो कहिड़ो डैशबोर्ड आहे, उहो मज़ाक़ आहे, बोर्ड मयार जो बि न आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो इहो चवणु आहे उहो क़ौम खे घुर्बल डैशबोर्ड न आहे, उन जी कारकर्दगी बहितर बणाइणु घुरिजे। वज़ीर-ए-आज़म जो इहो चवणु आहे सुठो कमु करियो पिया, पर डैशबोर्ड अहिड़ो हुजे जंहिं ते क़ौम खे फ़ख़्रु हुजे। पीअण जो साफ़ पानी ऐं चादरूं केॾांहुं पयूं वञनि, उन जा तफ़सील किथे आहिनि। वज़ीर-ए-आज़म जो इहो चवणु हुयो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ खे मुतमिन करण जी कोशिश कंदो रहियो। डैशबोर्ड ते असुल अंग अखर रखिया वञनि, उनखे बहितर बणायो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो इहो चवणु आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ बोर्ड मुतासिरनि बाबति डैशबोर्ड खे रद्द करे छॾियो आहे। इफ़्तिताह खां इनकार कयो वियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ डैशबोर्ड जी कारकर्दगी ते बेइतमादी जो इज़हार कयो। इहो कहिड़ो डैशबोर्ड आहे, इहो मज़ाक़ आहे, बोर्ड मयार जो न आहे, इहो चवणु आहे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो वधीक चवणु हो त इहो क़ौम खे घुर्बल डैशबोर्ड न आहे, उन जी कारकर्दगी बहितर बणाइणु घुरिजे। सुठो कमु कयो पिया, पर डैशबोर्ड अहिड़ो हुजे जंहिं ते क़ौम खे फ़ख़्रु हुजे। पीअण जो साफ़ पानी ऐं चादरियूं केॾांहुं वञनि पियूं, उन जा तफ़सील किथे आहिनि। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ तफ़सील तलब करे वरिता आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ खे मुतमिन करण जी कोशिश कंदो रहियो। डैशबोर्ड ते असल अंग अखर रखिया वञनि, उनखे बहितर बणायो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो इहो चवणु हो। अहम ख़बर अवां सां हिकु बार ॿीहर शेयर कंदा हलूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ बोर्ड मुतासिरनि बाबति डैशबोर्ड खे रद्द करे छॾियो आहे। इफ़्तिताह खां बि इनकार कयो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो इहो चवणु आहे त ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ बोर्ड मुतासिरनि बाबति डैशबोर्ड खे रद्द करे छॾियो आहे। इफ़्तिताह खां इनकार कयो वियो आहे। वज़ीर-ए-आज़म तरफ़ां डैशबोर्ड जी कारकर्दगी ते बि बेइतमादी जो इज़हार कयो आहे। इहो कहिड़ो डैशबोर्ड आहे, इहो मज़ाक़ आहे, बोर्ड मयार जो न आहे, इहो चवणु आहे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो।